पाकिस्तान पीपल्स पार्टी के को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी के मुक़ाबले में एन 270 नवाब शाह था नौजवान समाज सुधारक अबू आमिर लाको संदसि साम्हूं इलेक्शन विढ़ण जो ऐलान करण बाद फारम जमा कराए छॾियो। फारम जमा करण बाद हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जे पीड़ियल तबिके जी नुमाइंदगी करण ऐं ख़ासि करे नवाब शाह वासियुनि सां गुज़िरियल 15 सालनि खां जारी ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारण लाइ इलेक्शन में हिसो वठी रहियो आहियां, जिते करप्ट निज़ाम ऐं जागीदाराना सिस्टम जी सोच माण्हुनि खे हीसाए कमज़ोर करे संदुनि हक़नि ते धाड़ा हणी पाण सुखिया सताबा ऐं अवाम खे मानी गबेला परेशान कयो आहे। हिन चयो त पूरी सिंध अताब हेठि आहे, पर ख़ासि करे नवाब शाह में का बि बुनियादी सहूलियत मौजूदु नाहे, न तालीम, न सिहत, न इंसाफ़, न ऐं अमुन अमान। अफ़सोस जो हीउ शहर हुक्मराननि जो रहियो आहे, पर सिर्फ़ु मनपसंद माण्हुनि जी हुक्मरानी, इदारनि मथां कमीशन माफ़िया जो होल्ड रहंदो अचे। इन करे इन समूरे करप्ट निज़ाम खे ख़तमु करण जो वाहिद हल ईमानदार ऐं मुख़लिस नुमाइंदनि जो ऐवान में पहुचणु आहे, जंहिं लाइ नवाब शाह जे अवाम में सुजागी पैदा करण लाइ असां इलेक्शन में हिसो वठी रहिया आहियूं। हिन इहो बि चयो त अवाम खे इहो शऊर ॾियणो पवंदो त हू पंहिंजे वोट जो दुरुस्त इस्तेमालु करे, छाकाणि जो इहो वोट ई आहे जेको संदनि क़िस्मत संवारे ऐं बिगाड़े सघे थो। हिन हिकु सुवाल जे जवाब में चयो त आउं पुरुमीद आहियां त नवाब शाह जे माण्हू मूंखे ज़रूरु कामयाबु कंदा, छाकाणि जो करप्ट हुक्मराननि मां बेज़ार थी चुका आहिनि, जिन खाइनि जीअण जो हक़ बि खसे छॾियो आहे। हिन इहो बि चयो त खटण ऐं हाराइण ज़िंदगी जो हिसो आहे, पर महाॾो अटकाइण बहादुरी ऐं कामयाबी आहे।